निवाल हम ताके जो कहतार सुने जी नमाज में सजदे जे अंदर में शहादत जो ख्यालो की करूं खुशी सा हां आई यो कुरान शरीफ पढ़दे पढ़दे सुभान अल्लाह व बिहमदी पूछो जो बुझो आज पुछी ॾिसो भीतर खां जे अंदर जाके की वधई गन अठन ज़माना थई अंदर जी तो पूछे जे भीतर खां वञी पुछी ॾिसो तो दी कुफा याद थी जॾहिं शहीदन सगोरन जा सिर मुबारक सांगन जे मथां तो लंघा ते तो जे भीतर वञा मुझे सोरा वो पुछे वञी कुफा तुझे मारिद खे तुझे घिचन जो वेदी याद है जब मुझे महबूब जे प्यारे बच्चे जो सिर मुबारक हितो अचे लंघो तुझे घिचन मंझा ऐं मथो कुरान शरीफ जी तिलावत कंदो बि वञे त तोखे कसम रब्बुल इज़्ज़त जो जेकर अंदर जो अखियूं हूंदई त तोखे ॿुधाईंदो मां उहे ॾिठो आहे उहो ॾींहुं मूंखे यादि आहे जॾहिं सिर मुबारक मथे हो त बि कुरान शरीफ जी तिलावत बंदि न थी ऐ मुसलमान इमाम साईं जी सुञातई हुसैनियत सुञातई सिर साग ते त बि कुरान सही साग जे मथां सिर हुजे त बि मुंहुं मुबारक फिरे फिरे मदीने शरीफ़ में थिए कुरान शरीफ़ ज़बान मुबारक मान जो ऐं मुंहुं मुबारक रोज़े मुक़दस खां ने मुक़दस खां न फिरियो सुभान अल्लाह व बिहमदी शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे सलात शरीफ पर हज़रत फरमायो तो जादे जानिब जाए जादे जानिब जाए अखियूं यार न ओ नहीं जादे जानिब जाए जादे जानिब जाए अखियूं यार न ओ नहीं फेरा फेरा न फिरन इन्हीअ मुहिबन जे मागार हिन अखियुनि खे आहे का आदत किबलन माउ जी हिन अखियुनि खे आहे का आदत किबलन माउ जी साग हेॾे पियो त मथो मुबारक हेॾे पियो अरे साईं ने छा थो निहारी कि नालो साईं खे थो ॾिसां वेठो अरे मुंहिंजा सुहिणा अॼु हिन मैदान में सॼो हुसैनी थी ऐं पोइ घर ॾे वञ सॼो जान फिरी वञे सिर सांग ते अचे वञे ज़ुबान तां क़ुरान शरीफ़ न वञे मथे खां सजदो न घुसे ऐं मुंहुं मदीने शरीफ़ खां ॿिए पासे न वञे क़बूल आहे क़बूल आहे क़बूल आहे ऐं मुंहिंजा सुहिणा पोइ तूं सचो हुसैनी आहे अरे अदा तूं इहे सांग न ठाहे खणी मयार कान थई इहो जेकी तूं ताबूतनि जे मथां कथा ॾिना आहिनि इहे न कर मगर हितां वेही ऐं मदीने शरीफ़ ॾे उथे वेठे मोह पियो कर ऐं मुंहिंजा सुहिणा क़ुरान शरीफ़ तुंहिंजे ज़बान ते हुजे जीअं हज़रत इमाम साईं रज़ियल्लाहु तआला जे वात मुक़द्दस में क़ुरान शरीफ़ हयाती ममाती इहो क़ुरान शरीफ़ जारी हुजे ऐं कोन ॿुधो अथई त हुज़ूर फरमायो त मुंहिंजा अहल बैत बचड़ा ऐं क़ुरान शरीफ़ गॾु हूंदा इहो कोन ॿुधो अथई सभिनी खां पुछी ॾिस दोस्तनि खां दुश्मन खां त सरकार फरमाए विया हुआ त मुंहिंजा अहल बैत सचा ऐं क़ुरान शरीफ़ लई यतफरक़ा इहे जुदा न थींदा हता यरदा अलैयल हौद हौद कौसर ते ॿई मथां ते ख़ैर सां मिलंदा जेकर अॼु तूं सचो अहल बैतनि जो मुहिब ऐं अहल बैत सचो ऐं अहल बैतनि जो मुहिब त मां तोखां अॻु में निशानी घुरंदुसि त क़ुरान शरीफ़ किथे थी
अहल बैतन जे मुहिब वक्त अहल बैतन वक्त कुरान शरीफ गड्ढ हुजो सरकार जो फरमुदा मां गरीब जो ना है चो मां अग में तो खाई हा निशानी पुछलो मां कुरान शरीफ थई कदन तो तू सांग एक कुछ भी ठायो रुगो कोठी में वही बचे बटे गोढ़ा गाड़ी तू सच्चो हुसैनिया और जेकर कुरान शरीफ तुझे घर में कोने है तो पोइ तू हे इमाम साईं जो कहिड़ो मातम थो करे तू पंहिंजी क़िस्मत जो मातम कर कुरान शरीफ तो उनके घर में जेकॾहिं न है तो रब्बुल इज़्ज़त जो कसम आहे त फैज़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मदीने जे शहंशाह जो तुंहिंजे घर में कोन्हे पोइ फैज़ कोन्हे तो तू बुचड़ा हजार तू हुसैनी सलाह हजार तू पान खे जंजीर हण हजारे तू पान खे फट कर पंहिंजा जूंडा पटे छॾ खाकन सां पंहिंजो घर ऐं मथो सभई भरे फिटी कर मगर जेकर कुरान शरीफ तो वटि न आहे करब तो वटि अल्लाह अल्लाह करण वारो कोन्हे जेके तुंहिंजे सीने में मुंहिंजे महबूब जी मोहबत न समाई आहे ऐं तुंहिंजो कल्ब अञा मुर्दा पियो आहे त कसम रब्बुल इज़्ज़त जो तुंहिंजे घर में सोन आहे तू छा ते दारू हणी उहे ॿाहिरि निकिरी टहक थो ॾिए कहिड़े ज़ोर ते भंगा थो थिए कहिड़े ज़ोर ते हुका थो छिकी ऐं छिकराए मुंहिंजे महबूब जा बचड़ा उञारा वञनि उन ॾींहं जे मथां तूं भंगा पे हले तोखे हया न आयो अदा हरी पूजई टिन ॾियारनि जो रोज़ो मदीने जो शहंशाह पचरनि खे अचे प्याला बिश्त जा पिच रोज़ो छोड़ाए ऐं तूं भंगनि जा मट ख़ाली करे हितरे वाद किनो करे कहिड़े मुंहं सां तूं सलात शरीफ़ पढ़ंदे इन हुके वारे सां भंग वारे वात सां तूं सलात शरीफ़ पढ़ंदे इन सां तूं क़ुरान शरीफ़ पढ़ी सघनि सोया तूं इन सां ज़िक्र शरीफ़ करे सघनि अरे मुंहिंजा अज़ीज़ भाउ पहली खुदावंद करीम जे वास्ते तमाशा न ॾिसो ऐं मुंहुं मिलो मां सम्झां थो त अॻियो काओ कच्छ माणकनि मोट थी हा वक़्तु अहिड़ो आयो आहे अॻियो काओ कच्छ माणकनि मोट थी चे पले पाए सच आछींदे पई लजमला हुनखे खपे थूम दाल खे राई ॾियण जे वास्ते ऐं उन्ही खे खथूरी खणी ने त रहंदी दाल बि ख़राब कई थी तूं थूम जी घुर्ज वारे खे खथूरी करे ॾींदो ऐं मुंहिंजा सोना महबूब जे हिन फैज़ मथां हे खथूरियुनि खां महांगो आहे इन जो अॼु तो टेढ़ी बेक़दरी आहे अॼु नमाज़ था पढ़ूं बीठा जुमे जी नमाज़ आहे न पढ़ी सघूं न सभई माण्हू हीअं बीठा जो कतार कयूं हा हेॾो ज़ोर सां कढियो अथसि त अड़े बाबा माण्हू साम्हूं थी राति सजदो कर जाइज़ न थींदो अॻियूं फिरी वञो त इहा बि ख़बर कान्हे त नमाज़ वारे जे आॾो बीहण कमु शैतान जो आहे इहा बि हिनखे ख़बर कान्हे त नमाज़ पियो पढ़े ऐं अॻियां लंघे त पाण फहियो त शैतान आहे पहिरियों ज़िक्र कर ला इलाहा इल्लल्लाह तो मुड़ी वञे पर जे ज़िक्र शरीफ़ जे मथां बि न मुड़े त नमाज़ भञी ऐं हुन सां ढेरो कर ऐं मुंहिंजा सोना पाण फरमायूं त जे ख़बर पई त नमाज़ वारे जे अॻियां लंघण में कहिड़ो ॾो आहे त 12 महीना ई त बीहणो पई त बीठो हुजे जेकर लंघे न इहे न इमाम साईं जा हुर हे आया थी हलवा खाइण ऐं हेतिरो जलेबियूं खाइण तमाशो ॾिसण आया अथई हिनखे न को सुनी सां कमु न को शीअ सां कमु सोना न हिनखे का ख़बर दीन जी न का ईमान जी न नमाज़ जी न रोज़े जी जुमे जो ॾिहाड़ो अरे खुदावंद करीम जा बंदा हुजूर था फरमाइनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जुमे जे ॾिहाड़े ते मन गसल वरतसल वेंजराई रहतो घर बि वेंजराए पाण बि वेंजे ऐं सुम्ह बत करा वक़्त करा सवेर उतो हले नमाज़ जुमे जी अचे अदा करे खुतबे पढ़ण खां अॻु में शामिल थी वञे
ता कान लहू बिकुल खुतवतिन हज्जुन मबरूरुन। हिकिड़ी हिकिड़ी विख जेका तूं खणी दे पंहिंजे घर मथां, जेकॾहिं दही वारे महले में वेठो आं, अली गोहराबाद वारे महले में वेठो आं, ऐं हिकिड़े तूं आयो आं विखूं ॻणजाए, हिकिड़ी हिकिड़ी विख जे एवज़े में हज मक़बूल लिखियो वियो। पर जेके सकरंद खां हलिया आहिनि, जुमो तो ते बि थियो पए, ऐं जेके हैदराबाद खां हलिया आहिनि, जेके सखर खां हलिया आहिनि, ऐं जेके माहौटनि मां आया, जेके दादू मझा आया, हिते किथां किथां जा माण्हू न हूंदा आया आहिनि साईं। अॼु जनाह बाग में तकरीर बि थींदी, जुमो शरीफ़ बि पढ़ंदासीं। ॿियो बि कन कनि था, भली जिलेबी खाइण त केन आया हो, जिलेबियुनि जे वास्ते तव्हांखे अलाह साईं कोन आंदो आहे। सुणा तव्हांखे जिलेबियूं त हुते दादू में बि खोड़ आहिनि, सखर में जाम आहिनि, हैदराबाद में बि जाम आहिनि, पोइ जिलेबियुनि जे कारण तव्हां छो पंध कंदा? तव्हां त हिकिड़े महबूब जा के पैगाम ॿुधण आया आहियो। रब करीम जो कसम आहे त हिकिड़ी हिकिड़ी तव्हांजी विख हज मबरूर लिखो अथव। हाणे दफ़्तर खे क़यामत जे हाणे संभाल जाए त घणा हज़ार हजनि जा कया थी। अरे उन्हनि जे क़िस्मत ते अरमान थो अचे जेके हितां बीठा आहिनि, हज कदा थी वियो। हे सभा खां चइबा इहे जेके बीठा मरी विया कनि बच्चा, भितरे हे हज पियो थिए ऐं तूं बीठो हुजे भरिसां। अरे टिकेट बि हथ में हुजे ऐं तूं न चढ़े त पोइ महबूब जे बेड़े जे मथां त पोइ मां तोखे पक ॿुधायां थो, करबला में बि ईअं बेड़ा भरिया हुआ, बेश्तनि जा बेड़ा भरिया हुआ। हिकिड़ो को जंग में उते बि अचे माल चाढ़ियईं, उहो भॼंदो आयो इमाम साईं खे चई क़िबला महबूब जा बचा माल ते बीठूं था, सही माल पतो माल खण के मांखे मोकल दे तो वञा। हज़ार पैसे वठी टिकेट वठी सोनो सही टिकेटूं खयूं बीठो हो करबला जे वाड़ीअ जे मथां, जेको बि अचे टिकेट वठूं पई हलियो पियो वञे। दोज़ख जूं टिकेटूं बि हथ में हस, उहो जेको अचे थो उहा बि ॾेई पई भले ॾेई वञे। हा ऐं वजह सां रब करीम जल शान मनवाल जो कसम आहे, हे टिकेटूं खणियूं पयूं। हे टिकेटूं मिली पियूं ऐं धीर खां रहिजी वञे त पोइ छा थियो? सोना मां तोखे ॿुधायां, हिकिड़ो शख़्स हो, सुहिणो शख़्स, हे हज़रत इमाम साईं रज़ियल्लाहु ताला जे ज़माने जी ॻाल्हि आहे। सुहिणो शख़्स, अखियूं टांडाणे जहिड़ियूं। हिकिड़े भेरे उहो चढ़ावी थो चवे त मां ॾिठोमांसि कूफे जे घिचनि में अखियुनि खां अंधो, मुंहुं हुनजो कारो, पिलंदो पियो अचे। अमीर माण्हू हो, वही अमीरी बि, वियो हुस्न जमाल बि। अरे जे महबूब मटिजो, जे महबूब दिल मटे त फक बि न बचे। सभु मुसीबत सहण जहिड़ी आहे, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां का मुंह न मटे। पुछई सड़े अदा तूं फिलाणो नहीं ते आओ, चई पोइ तुंहिंजो अखियूं टांडाणे जहिड़ियूं काॾे हुयूं त तुंहिंजो हुस्न जमाल काॾे हुयो? चई अदा अदा जॾहिं हो करबला वारो कीस छो महबूब जे बचड़नि जे जेको मैदान में हे जेकी तकलीफ़ पहुती शहादतूं हासिल कयूं, मां निभागो बि उन महिल होसि, पर परे वेठो होसि, ईअं तमाशो बि ॾिठो। इरादो मुंहिंजो दुश्मननि सां बि कोन तालुक, पर इमाम साईं जा बचड़ा, इमाम साईं शहीद पिया थियनि त मां अॻु भरो निभागो मां न थियुसि। उहो ॾिसी तमाशो वरी हे त जेकी छड़ो सो थी गुज़रियो वाक़ियात राति जे सुम्हियुसि, अञा अख सां लॻी त निंड में थो ॾिसां त हिकिड़ो पट आहे नूरानी, विया हिते हलियो विया हुते तंबू हिन लॻल, हिकिड़ो वॾो तंबू आहे, उन वटि मां वटि वठी आहियां। उन तंबू में ॻाल्हि कयूं त इन तंबू में सरवरे दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा आहे।
मूंखे बाह मां वठी उते हज़ूर वटि विया। उते जॾहिं पहुतुसि तॾहिं ॾिठुमि त हिकिड़ा कैदी आहिनि उहे ॿधा वेठा आहिनि ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम साईं वेठो आहे, मथो मुबारक वञाए थो, गिची मुबारक तां रत वहे थो, भई गंढी पई आहे। भरिसां पाण विहारियूं भाकुर पाई पुछिस था, पुट तोसां छा थियो, केरु तोसां विढ़ियो, केरु तोसां तोखे धक हया, कंहिं तोखे थरारियूं हुयूं, तूं ॻाल्हि कंदो वञ। पोइ ॿुधाए पियो त सही फिराणो पुट फिराणे जे मूंखे थरार हयाई, सही फिराणे मूंखे नेज़ो हयो, साईं खोली अचे मुंहिंजे मथां चढ़ी वेठो, शिमिर साईं खंजर वहायो, क़िबला फिराणे हीअं कयो, फिराणे हीअं तुंहिंजा नाला पिया वठनि। त उन खे हुकुम पियो थिए छॾे, ऐं सरकार पिया फरमान सिपाह बीठो आहे क़तल कयो, किथां पिया वञनि। रब करीम जो कसम आहे कुल क़तल थिया आहिनि। 3 वजह विच में पिया आहिनि घुराई। 3 वजहनि जे अंदरि न शिमिर रहियो, न उबैद रहियो, न खौली रहियो, न को अमिर पुट साद जो रहियो। इन जो वरी कंहिं ॿी सोबत में ॿुधाईंदोमांइ त कहिड़ो हिन जो हशर थियो आहे। उहो साॻियो कूफो ऐं साॻियूं भिटियूं ऐं हिननि जा साॻा सिर उन्हनि जे मथां वढिया पिया वञनि। हिकिड़े मुख़्तार जे हथारां सलाह चढ़ी पढ़। कुते जी मौत मूं आहिनि। पोइ चई त इहो फ़ैसिलो पिया हलियो, मां बि वेठो हुउसि। मूं ते न पई सरकार जी पाण फरमायाऊंसि त इमाम साईं रज़ियल्लाहु खां पुछाऊं त पुट हे जेको वेठो आहे साम्हूं इहो बि अर्ज़ु कई न क़िबला इहो इन धक कोन हयो, असां बे इंसाफ़ आहे, ज़ुल्म करणु कोन्हे। क़िबला इन मूंखे धक कोन हयो, बाक़ी वेठो हो ॾिठई वेठे, असांखे आयो कोन। चई त पोइ पाण मूंखे सॾु कयूं ॾेआ ॾखंदो हुयुसि बुर्दबार जे कावड़ खां रब पलाह ॾे सन। सरकार कावड़ा वेठा आहिनि, छा हशर थींदो हो। रब करीम जो कसम आहे, हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला जे बचड़नि जे हिसे में रूई ज़मीन जा फासिक फाजर मरनि हा त बि घटि कान्हे, शक कोन। पर हे बुर्दबारी आहे अञा, छा मूंखे सॼा वेड़े अचो ॾखंदो अर्ज़ु पई कयां क़िबला सुहिणा, मां कॾहिं विढ़ियो कोन आहियां साईं खां, साईं जे लश्कर सां मां तीअं आयुसि ओचिते अचे ॾिठुमि रुॻो लड़ाई। हे त पोइ हे ॻाल्हि कनि था पिया न, असां बि खे ख़बर आहे त तूं विढ़ियो कोन्हे, पर मुंहिंजा बचड़ा कुसड़ पिया त तूं ॾिसे वेठो। अरे अखियूं कयूं ॾिसे वेठो। अलाह चई त रत जी तस भरियल ही हिकिड़ी हज़रत इमाम साईं रज़ियल्लाहु ताला जी जंहिं तस में आंदो हुउमि, मथो मुबारक सराई हुई सुरमे पाइण जी हुज़ूर जे हथ में, उतां सराई भरे अॼु मुंहिंजे अखियुनि में विधाऊं। इहे अखियूं हुई जंहिं खां ॾिसे वेठो आहे न, हीअं हैबत खां जो उथियुसि ॾिठो त अखियूं ॿई थियूं, मुंहं जी रौनक छॾे। ऐं मुस्लमान करबला जे मैदान ते ॾिसण वारा ॿियनि था थी विया। अॼु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे जाइ ते सम्झ। अॼु क़ुरान शरीफ़ जूं बेअदबियूं थियनि, क़ुरान शरीफ़ जूं बेअदबियूं हलनि, तुंहिंजे राजनि में क़ुरान शरीफ़ खयूं वतनि, गधे कान, कुते कान, गॾह कान, सभु खयूं वतनि। होॾो वरी ईअं ॿहूं लोॾे ऐं चवनि त भला भलंदे अचनि था। पोइ बि तूं ज़मीदारी थो करे, ज़मीदारी खां ॿुधी नथो वञे, या बि तुंहिंजी वॾेर पा तुंहिंजे जेकॾहिं पुट जी को बेअदबी करे, ॿियो मां लफ़्ज़ नथो चवां त कचो गोश्त खाई वञेसि, ऐं क़ुरान शरीफ़ जी बेअदबियूं हलनि त तुंहिंजे मुछ जे वार खे बि को लोॾो न आयो आहे। मुस्लमान आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो आशिक़ आहे। ॾिसे वेठो पंहिंजे हथ सां त चोर चोरियूं कनि था, ग़रीबनि जो रत ऐं हुनजो माल खाइनि था, हुनजा नंग खयूं वेठा आहिनि, तंहिंखां पोइ ते बि तूं अखियूं हेॾे फटारियूं ॿिए पासे ते पियो थो निहारी, ऐं तोखे हुनजे मथां न आहे त तोखे हुकूमत जी वाग छा करणु मिली आहे। तूं ज़मीनदार छा जो थियो आहे,
तू मेंबर छो छे, तू चेयरमैन छे, तोखे छाजे कारण बनायो वियो त परावा पैसा पंहिंजे पेट में हराम जा विझ, चोरनि खे छॾे ॾे ऐं भाग्य खे काठ में विझ। तू अमलदार भी नहीं कान छे, वजीर भी नहीं कान छे, त चोर औलाद धार, धारेल पाण वटि विहार। अरे जन जो उमिरि सारी अबे ॾाॾे ज़मींदारनि हिकिड़नि जे चोर न धारिया हा, उहे बि हाणे चोरनि ठाहिण जे वास्ते तयार थी वेंदा। अहिड़ो ताक़त ज़माने जो वक़्तु लॻो आहे। हे छा हे धन जा धनार आहिनि इहे किन बघियल आहिनि? हे बघियल धारिया विया आहिनि। इहे पाण जेके बघियलनि खे धारनि, इहे बि पाण बि बघियल आहिनि। हो बघियल पिया धन फाड़नि, हे मुछनि खे वटियूं वेठा हुजनि त वाह वाह जो असांजे चोरले अॼु फलाणो खून बि कयो, त फलाणो धाड़ो बि हयो, त फलाणो चोरी बि कई। ऐं मुंहिंजा सोना, इहे साईं फरमाईंदा हुआ मसनवी शरीफ़ खां त कंहिं ॿेले में को हुयो शींहं, बीमार थियो, पोइ अचे बुख लॻसि, शिकार करण जहिड़ो न हुजे, जानवर आयुसि घणा, लोंबड़ हूंदो हुउसि विज़ारत में, जेको अचे सो परे खां पुछियो वञे। लोंबड़ वियासीं परे खां पुछी, चई मैं लोंबड़ मां तूं बुख मरा पियो, शिकारी कोन थो करे, कुझु खाराइण पीआरे, दावत ई कान थो करे। चइसि दावत हाणे कहिड़ी करियां, तूं थी चाक थी त पोइ चई भैया चा कयां, हाणे तूं वारो कर, किथां ईंदो दावत खाराए। चई चङो साईं मां ॾिसी थो ॾियां। ॿाहिरों घुमी फिरी चई साईं हिकिड़ो शिकार अहिड़ो ताड़े आयो आहियां जो हथी को कहिड़ो? चई साईं उहो जेका इहा दरिया जी भरसाण फलाणी हिकिड़ी ज़मीन जो टुकुर जिथां दरिया छॾे वियो आहे ऐं ॾंढ करे वियो आहे, ॾंढ जे अंदरि हिकिड़ो कारो हिकिड़ो थुल्हो को ढॻो बीठो आहे, असी बसी फाटे थो खल बीठो आहे, भरसाण हिकिड़ी हलण जी देरि आहे, बसि न चुरे थो न पुरे थो, शिकार करण खणो हल आया मथो बि ॾिठई। चई भैया हे त गप में बीठो आहे, ॾहीं भिक ते हुजे हा त मारिया सां न। चई वारी शेर ख़ुदा जो छाजो थियो आहे, हेठि पोइ टंबो हणी खई अचे छेड़े न। वॾेरनि खे बि लोंबड़ फसाईंदा आहिनि। चई साईं फलाणो तोखे रूबरू जवाबु ॾेई वञे, तो छाजो वरी साईं वॾेरो आहे, हाओ जे हाओ देस 107 में वारो कर बिल्कुलु कलम फेराइणा आहे। मुंहिंजा सोना भली हे कलम तूं जाच, तुंहिंजे वास्ते कलम ठहे थो, वाहिदुल कहार जो कलम बि ठहे थो। सलाह शरीफ़ सलाह शरीफ़ लोंबड़ हिन शींहं खे त शींहं बि मिलिजी वियो। बिरादरान हिन शींहं खे दत्ता ॾेई उन नजात को इहो ॾांद चोर गप में बीठो हो। हिनखे इहो पतो कोन पियो। चई त मां टपो ॾेई खणी थो अचांसि, जे न त बि गप में बि गिहींदो ईंदोसांसि, पर इहा त ख़बर ई त हेठो का चोर गप आहे। अरे सोना जंहिं ज़मीन ते तूं वेठो आहे हयातीअ में, रब करीम जो कसम आहे, हे चोर गप अथई। ख़बरदार मता कंहिं ते ज़ुल्म कयो अथई, जे इते था थिए त निकिरण या नसीब। हा जेके ॿुढा ॾींहुं ज़ुल्म में से निकिता मुश्किल। हा अचूं संभाल सोना, मता राति सॾ अचे वॼई। हिन ॾिनो टपो, पेर न बीछाइनि हुनजा पुठीअ जे मथां, छड़प वञी हेठि गप में गिर। चोर गप त ॿुधई तॻे हुई, हेॾे गोॾे ते ॾही वियो, कुझु लोॾो ॾिनई त निकिरां त जीअं लोॾो ॾिबो आहे तीअं चोर गप में वरी हेठि रहंदो आहे, तीअं हेठि पेर लहण शुरू थिया। है जेसिताईं हिते सथर ते वियो तंहिं सम्झाई त ज़ोर ॾियण मां फ़ाइदो कोन थियो। हेॾे हेॾे ॾिसणु लॻो, हाणे कीअं कयां? लोंबड़ बीठो हो, वरी ॻीठूं बीठो, हाणे ठिगियूं बीठो। हाणे चई त अरे लोंबड़, चई जी, चई ॾाढी गंदी जी वई भरसां। चई कि भला गंदी काथे थी, अञा त ख़ैर सां ख़ुशि बीठो आहे।
अञा कारे दाद जा मालिक था अचनि न सोटाऊं कुहाड़ियूं खणी गंदी जी ख़बर त पोइ पहुती साईं जॾहिं मालिक पहुता अरे लोंबल फस आयो वरी पोइ टोकां बीठो करे हा हिननि वॾे रन खे ऐं हिननि माण्हुनि खे आम माण्हू जेके लोंबल वारा ॾटा ॾेई फासाए पोइ इहे बिना खिलंदई पासे सां हा खिलण वारा साहन ॾियण वारा मुंहिंजा साणा मगर मां तोखे ॿुधाईंदुसि त हिकिड़े जहाड़े क़ुर शरीफ़ जा मालिक बि ईंदा वक़ाल रसूल या रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल क़ुरान महजूरा क़यामत जो ॾींहुं आहे या पोयां बीठा आहिनि अरशदियूं ते हुकूमत हली रही आहे सरकार जो तख़्त विछायो पियो आहे फ़ैसिला हली रहिया आहिनि उते क़ुर शरीफ़ में आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर शरीफ़ खणी ऐं फरियाद कंदा सूरत कंहिंजी वाहिदुल क़हार जी फरियादी केर मदीने जो शहंशाह वक़ाल रसूल हुज़ूर था अर्ज़ गुज़ारिन या रब ओ पालनहार शरीम जा मालिक इन कौमी हीअ मुंहिंजी कौम अथई साम्हूं इत्तखज़ू हाज़ल क़ुरान महजूरा हिन क़ुर शरीफ़ खे फिटी करण वारा धिक न ॾियण वारा इहे थी सच ॿुधाए जाते वाहिदुल क़हार जी पोइट ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरियाद करण वारो ऐं क़ुर शरीफ़ जा हक़ छिकिया वञनि मरी वेंदे कि न बचनि तुंहिंजे लेखे त इहो ॾींहुं ई कोन्हे अचणो सही माण्हू ॾिसंदे ॾिसंदे क़बर में ई कोन लहंदे हेठि ते उमिरि सारी सिनेमाऊं ॾिसंदे उमिरि सारी तूं बैंकूं हलाईंदे उमिरि सारी तूं चेयरमैनूं हलाईंदे तूं सदाई हिकिड़े ऑफिसर बणियो ज़िले डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट बणियो तोखे पुलिस जो कमान मिली आहे इन कारण तूं ज़ालिमनि खे मथे ते चाढ़ ज़ालिमनि जी मदद कर ऐं अशराफनि जूं इज़तूं विञाए हिकिड़े जाए तुंहिंजी इज़त खिज़ा थी पई हूंदी ज़ुल्म हल कायम न आहे ज़ालिम कायम न आहे मुल्क कायम आहे अॼु तुंहिंजे लाइ फ़ाइदो आहे जे इंसाफ़ करे क़यामत आज़ाद करे पंहिंजी रोशन करे त बि करे सघे थो जेकॾहिं ज़ुल्म करे ऐं पंहिंजी क़यामत कारी करे त बि करे सघे थो सलाद चली पढ़ अरे मेरा सोना हिन अॼोको ॾींहुं जुमे जो हज जो ॾींहुं आहे हजन करण जो जेके विखा विझी आयो आहे हिकिड़ी विक तुंहिंजी हज में आहे सोना पर नमाज़ न पढ़े जुमे जी त मां रब्बुल इज़्ज़त जो कसम खणी थो चवां त मां ग़लति हदीस शरीफ़ बयान न कंदुसि सरकार जे मां कूड़ न हूंदुसि मदीने शरीफ़ जे सरकार जो तूं उम्मती आहे हिन ॻाल्हि ते पत कर ज़हन ते विहार ग़लति ॻाल्हायां त मुंहिंजी जवाबदारी जे तूं पत न कंदे त कहिड़ी तुंहिंजी कान आहे उते तूं पंहिंजूं पारूं पटाए साईं फरमाइनि था त जेको शख़्स टे जुमा सादा जेकॾहिं बिना उज़ुर शरीयत जे जेकॾहिं टे जुमा जंहिं शख़्स कया त हुनजे क़ल्ब जे मथां मुनाफ़िकाई जी मोहर लॻी थी वञे क़यामत ताईं रहंदी मुश्किल ऐं साईं सच फरमायो फरमाए हदीस शरीफ़ सही अथई साईं सच फरमायो आहे बाक़ी हाणे जेकॾहिं पत पवई त वरी कॾहिं भिचनि सां नबी जा नमाज़ फिटी करे हाणे हिकिड़ो थो चई साईं मां नमाज़ होॾे पढ़ी आयो हो सघे तंहिंजे करे हेतिरे त नमाज़ जे वास्ते मां ते पढ़ण जो लाज़मी कान हुई
था न हाणे ॿुध हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मीना शरीफ जे मैदान में 3 ॾिहाड़ा टिकड़नि हज विदा वारे वक़्त में इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला रिवायत फरमाए चई त मां आयुसि हुज़ूर जे दरबार में पाण नमाज़ पे पढ़ियाऊं नमाज पढ़ी सरकार जॾहिं फारिग थिया सलाम वरायाऊं त ॾिठऊं त 2 शख़्स हिकिड़ा सिथनि जे हिन पासे खां वेठा आहिनि नमाज़ न पढ़ी करे पाण दुआ घुरी फरमायूं बिलाल चओ जी मुंहिंजा क़िबला साईं पाण अलैहि बिहिमा हिन ॿिन्ही खे वठी अचो ॿिन्ही खे पकड़े आया सरकार जे आॾो सॾु हो कुझु तकिड़ो हिननि जी दिलि हीअं टपा पई खाए अलाए साईं कावड़िया हिन रहे छा कंहिं लुकी बि धवे पई पाण फरमाया त अलस्तुमा मोमिनैन साईं जेको फरमाइनि था सादा लफ़्ज़ मुबारक ॿुधाइनि पाण त अलस्तुमा मोमिनैन तव्हां ॿई ॼणा मोमिन न आहियो छा ऐं मुस्लमान सच ॿुधाए जेके हितो वेठा हुआ उन्हनि खे बि जेकॾहिं सरकार सॾनि अॼु सरकार हिते सॾनि त जेकॾहिं ईअं चवनि न हिननि खे बि त तव्हां मोमिन न आहियो छा ऐं फिटल वारो सरकार जे तव्हां खां फरमाए त तव्हां मोमिन न आहियो छा त तव्हां छा चवंदव अॼु संभाल भितनि ते वेही ॾिठो अथई ऐं जे भत हुजे त झटपट ईअं मख वांगुरु किरी पवे भत हुजे त सभिनी खां अॻु में भित अथऊं कफो ॾेई मख वांगुरु अचे पवे ऐं नमाज़ थी पढ़जे पई त हे खान बहादुर पढ़े वेठो आहे ऐं फौज इन खान बहादुरी ऐं मुंहिंजा सोना साईं तव्हां फरमाइनि त मोमिन न आहियो छा कालू भला या रसूल क़िबला असां त मोमिन आहियूं छो न नमाज़ पढ़ियाव अर्ज़ कयो क़िबला असां पंहिंजे उते कपिड़नि में पढ़ी आयासीं असां चयो त सरकार पढ़ी विया हूंदा ऐं साईं फरमायो आहे त हिकिड़े वक़्त में 2 फर्ज़ न थींदा आहिनि असां होॾे जो पढ़ी आयासीं पोइ हिते न पढ़ी थिए अबा हुननि सच चयो न वीचारनि पढ़ी आया हा पाण फरमाइनि बाक़ी साबुत फेराईंदे फेराईंदे पढ़ी त कदा थी वञे त सचो बंधन ते वेठे वेठे 5 वक़्त विया त गुना मोमिन ऐं उहे जेके नमाज़ वीचारा पढ़नि ते मुछ कचा मरवाड़ बाक़ी मोमिन उहे जेके भंगा वेठा तिन नमाज़ न पढ़नि कुरान शरीफ़ जन खे न पढ़ण जो कॾहिं उमिरि में को मौक़ो मिले अरे जेके नेज़नि ते पढ़ी बि कुरान शरीफ़ सेखारे या त कुरान शरीफ़ पढ़बो शहीद थियण जे वक़्त में बि सजदे जे अंदर में बि सिर कटाए ॿुधाए विया त पछाड़ी में सिर जे मथां खंजर बीठो हुजे त बि सजदो न फिटी कबो किताब लिखियो आहे त सांग ते जनी नेज़े जे मथां हज़रत इमाम सिर मुबारक खयो वियो त हिकिड़ी अखि मुबारक जी नज़र उन महिल हेठि हुजे ऐं ॿी हुजे मथ भरी त पोइ शाइर थो चए चई इहो सम्झो त छो चई इहो हिनजो सबबु हे हो त ॿुधाइनि पिया त सजदो हिकिड़ो ॾिनो अथमि अञा ॿिए जे लाइ इंतज़ार कान ॾिसां आहे मुंहिंजा सोना अॼु हिन मैदान में वक़्तु अखीर थियो आहे नमाज़ जो वक़्तु थियो आहे ऐं मां तव्हांखे इहा अपील कंदुसि त क़ुरान शरीफ़ खे मज़बूत वठो क़ुरान शरीफ़ खे मज़बूत वठो नमाज़ खे क़ाइमु कयो सलाह शरीफ़ पढ़ सलाह शरीफ़ पढ़ हे पुछो थो वञे हिन आजिज़ खां त दोहलनि जो भत खाइण जाइज़ आहे या न मुस्लमानो अजीज भाइयो हे घड़ी जेका लाचार वारो वञे मगर इहे लाचार हमरा ॿुधाईंदो बाक़ी लाचार हूंदो ॿाहिरि कोन को वरी पेर उखण ईंदो
वो हमरा है मुझा सोना जी भा हाणे दोलन जो सवाल आहे चवनि था साईं सही नुमावन खां बि दोल के चट थी आहे छा सही नुमावन जे मथां सोटो खणो शराब था पियनि पा अॼु त अक़ाइदनि जे मथां आहे ज़ोरावर कम्यूनिस्ट बणिजी वई आहे ख़ल्क़ अल्लाह पाक जे तौहीद जे मथां एतक़ाद घटिजी आहिनि अरे आख़िर वक़्तु आहे ज़मानो सोना मां तोखे अॼु इहा यकीन ॾियारींदुसि त हिन वक़्त में जे शख़्स पंहिंजा ईमान बचाया ऐं जन शरीयत जे मथां तमस्सक कयो जेके शरीयत जे मथां तमस्सक करे ईमान बचाए विया रब्बुल इज़्ज़त जो कसम आहे त इहे मुजाहिद आहिनि मुजाहिद आहिनि मुजाहिद आहिनि मुंहिंजा अज़ीज़ भाउ अॼु सॼो मुल्क जेको आहे सो शरीयत जे तमस्सुक में देवार भित बणियो बीठो आहे त अमल न थिए ॿ हदीसूं शरीफ़ूं ॿुधायां तव्हांखे पोइ दुआ घुरंदासीं मुंहिंजा सोना सलात शरीफ़ पढ़ो 2 हदीसूं शरीफ़ूं रुॻो ॿुधो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इज़ा कानत मुराउकुम खियारुकुम व अग्नियाउकुम सुमहाउकुम व उमूरुकुम शूरा बैनकुम फज़हरुल अर्द खैरुल लकुम मिन बदनिहा सरकार था फरमाइनि त जंहिं वक़्त में तव्हांजा हाकिम तव्हांजा अमीर तव्हांजा तुमनदार तव्हांजा चेयरमैन ऐं तव्हांजा वज़ीर ऐं अमीर मशीर जेके तव्हां ठाहिया आहिनि तव्हांजा कलेक्टर तव्हांजा जज साहब ऐं तव्हांजा ऑफिसर साहब इहे सभु जेके से हुजनि नेक वक़्त नमाज़ी महबूब जा मोहबत वारा आशिक़ हुजनि जॾहिं तव्हांजा अमीर भलाड़ा हुजनि ऐं तव्हांजा शाहूकार सखी हुजनि सखी कीअं हुजनि भॻा घोटाइनि सिनेमा ॾेखारनि नशा कराइनि शराब पियारनि सोना जिन हराम जे कम में दोहल वॼराइनि रंजियूं न चराइनि इहे कुल हराम कम में जंहिं हिकिड़ो पैसो ॾिनो क़यामत जे ॾहाड़े हिकु हिकु पैसो ॾंभ दौलत जो हुनखे पुठनि मथां ॾिनो भली सिनेमा में खपाए ॾिसो रंजियूं न चराए ॾिसो नर त पोइ पतो पई न अखियूं बूट त पोइ फ़ैसिले जी ख़बर पवे सोना पर सखी उहो आहे जो यतीम पाजाई ग़रीब पाजाई मस्जिद शरीफ़ूं ठारायई सोना हज ते खपायई ग़रीबनि मिस्कीननि बेवाहनि जी यावरी कयई रस्ता ठारायई खूह खणायई मुसाफ़िरखाना ठारायई इहे ठही जेके ख़ियार तव्हांजा सखी जेके दामादोर भला आहे उमूरुकुम शोरा बैनकुम ऐं तव्हांजा कम आहे मुड़सो तव्हां मुड़ुसनि जे सलाह सां हलनि 4 ॼणा गॾिजी जेका सलाह कयो उहे ई पिया तव्हांजा कम हलनि पोइ सियासी हुजनि दीनी हुजनि घर जा हुजनि ॿाहिरि जा हुजनि मगर तव्हांजे मुड़ुसनि जे सलाह सां हलनि सरकार जा लफ़्ज़ यादि कजांइ यादि कजांइ जहिड़े तहिड़े जा लफ़्ज़ सगुरा न आहिनि हे उन जा लफ़्ज़ सगुरा आहिनि जेको रब करीम जे वहीअ सां ॻाल्हाईंदो आहे हे रब करीम जा सम्झे ऐं मुंहिंजा सुहिणा पाण फरमायूं त तव्हांजा हाकिम अमीर हलाड़ा ऐं तव्हांजा अमीर ऐं शाहूकार सखी ऐं तव्हांजा कम मुड़ुसनि जे सलाह सां हलनि ज़हरुल अर्द खैरुल लकुम मिन बतनिहा तव्हां मुड़ुसनि जे ॾे ज़मीन जे पुठ ते रहण यानी जीअण ज़मीन जे पेट में वञण यानी मरण खां तव्हांजो जीअण सुठो आहे हिते रहो पुठ ते इज़त वारा आहियो तव्हांजा अमीर हाकिम भला आहिनि
ऐं तव्हांजा शाहूकार सखी आहिनि, दीन जा कम वधंदा ऐं मुड़ुसनि जी सलाह सां जेको कमु थींदो सो सभु सुठो ई सुठो हलंदो। हा ऐं मुंहिंजा सोना पर फरमाइनि था इदा कान तुमराउकुम शुरारुकुम, जॾहिं तव्हांजा हाकिम ऐं अमीर जेके आहिनि जे सो लोथर हुजनि, हा शरीर हुजनि। मुस्लमान शरीर सम्झे थो साईं खणो शुरारुकुम, शरीर उन खे चइबो आहे जो चङे जी पटका लाहे इज़त लाहे ऐं लोथरनि खे इज़त ॾे, इहो शरीर आहे। वञी ॾिस कहीं ऑफिस में, वञी ॾिस कहीं ऑफिस में जे ॾाढ़ी रखड़ायो वणे त ॼा चो त चुटे ते लकु हणोसीं, सॼो सड़ी वेंदो। हेॾी खणी ॾाढ़ी रखड़ाई थी, हे छा कयो थी? हिकिड़ो पियो चए त तोसां मां संगत ॻाल्हायूं कोन थो, ॾाढी घटि करे अचे त पोइ मां ॻाल्हायां, ॼणा चयो त पिणस जो नुक़सानु थी वियो आहे। ओ मुंहिंजा सोना, पर जेकॾहिं को ॿिए ॾाढो अंग्रेज़ी टोपलो पिचीअ में घटि कुते वारो लंघे आयो आहे, गुड मॉर्निंग ऐं कुर्सी दादी छुटकी जा गुड मॉर्निंग साईं। बसि पोइ गुड मॉर्निंग खां पोइ त जेकी हुनजो करिणो हूंदो चवणो हूंदो सो बसि ॼणा चयो त ईद थी वई आहे। हे त पाण में विया जिन्स जिन्स में मिली, पर जेकॾहिं का माई मथे उघाड़ी अधु उघाड़ी हितां जेके बुबा हितां ॾेखारजनि पिया ऐं उहा का लंघे वई पोइ त साहिब खां कुर्सियूं बुर्सियूं सभु हथ मां वेंदियूं, घर बि यादि न पवंदुसि मता काई हा मोचड़ो हणी वठे। मुर्शिद लंघे अचे त छिरक न निकिरंदो, पर हे जेकॾहिं रन हिकिड़ी उघाड़ी जेकॾहिं लंघे आई त साहिब खां पंहिंजे कुर्सियूं वुर्सियूं विसरी वञे। तुंहिंजे असांजे मथां सरकार राज़ी आहे जो असां ते इहे हाकिम मोकिलिया अथऊं, इहे अमीर कया अथई, उहो रंज आहे असां ते, तॾहिं इहे अमीर छा अथई अब्बा। इज़ा कान तुमराउकुम शुरारुकुम व अग़नियाउकुम बुख़लाउकुम, तव्हांजा शाहूकार कंजूस मस्जिद पाड़े में शहीद थी वई त खीसे मुंहिंजा 100 रुपयनि जो बि न निकिरी सघियो। ऐं जेके चंदा खेलूं खेलण जा था, जेके जनमे चंदा कहीं राजनि इन्हनि जे मैदाननि जा था, रंजन नचाइण जा था, उन में तुंहिंजा 1000 बि विहंदा त लख बि विहंदा। इहे बुखरा हुकुम शाहूकार पर तव्हांजा कंजूस शाहूकार, जो अल्लाह पाक जे वास्ते उनजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वास्ते सिर त कोन्हे हुननि जे घर में, लख त कोन्हे, 1000 त कोन्हे, पर रुपयो बि कोन्हे। उमूरुकुम इला निसाइकुम, ॿुधजांइ सरकार तरफ़ फरमाए त जॾहिं तव्हांजा कम तव्हांजे ज़ालनि जे हथ में वञनि, तव्हांजा कम तव्हांजे ज़ालनि जे हथनि में वञनि ऐं तव्हांजा अमीर शरीर बणजनि ऐं तव्हांजा शाहूकार फ़कीर बणजनि, तव्हांजा कम ज़ालुनि जे हथ में वञनि, इहे 3 ॻाल्हियूं जॾहिं थियनि त पोइ बत्नुल अर्द खैरुल लकुम मिन ज़हरिहा, हाणे तव्हांजे वास्ते मरण ऐं ज़मीन जे पेट में वञणु भलो अथव, ॿाहिरि जियो न, बेइज़त रहंदव। मुस्लमान हेतिरी मूंखे अर्ज़ु ॿुध, हाणे तुंहिंजो असांजो जुर्म ठहे थो, सलाह चई पढ़। मुंहिंजा अजीज़ भाउ, तव्हांजे पाकिस्तान में ज़ालू वज़ीर बि आहिनि न, तव्हांजे पाकिस्तान में ज़ालू वज़ीर बि त आहिनि न, ऐं ॿियनि ऑफिसनि में नौकरियूं बि अथनि कि न के न। होटलनि जी त को ॻाल्हि नथो पुछाए, होटलनि ते त रखबियूं ज़ालूं आहिनि जो उघाड़ियूं अधु उघाड़ी बीठियूं हुजनि त ख़रीदार घणा अचनि, हुनखे खपे मानी ईमान, त हुनखे खपे असुल कोन। जहाज़नि ते ज़ालूं रखियूं थियूं वञनि, छो त ख़रीदार घणा ईंदा, रनूं ॾिसंदा न अधु उघाड़ियूं,
इन जे करे असांजे टिकेटूं घणियूं खपनि। कहिड़ो खातो आहे तव्हांजो जंहिंमें औरतूं न हुजनि? तव्हांजे पाकिस्तान में कहिड़ो खातो आहे जंहिंमें ज़ालूं अध ते न आहिनि? ऑफिसर थी वञो त ऑफिसरनि जे हेठों मां तहत अमलो हुनजे हेठों के न हेठों उमूर में इलाज निसाए सरकार था फर्म तव्हांजा कम तव्हांजे ज़ालुनि जे हथ में वञनि। हाणे मरो, सरकार फरमाए त मरो। ईअं असांजा अंग्रेजी खाइदा चवनि त असां ज़ालुनि खे आज़ादी ॾिनी आहे, तव्हां भाई ठुठियूं हणियूं खिलो। छो ज़ालुनि खे आज़ादी ॾिनी अथसि? कि ॿ धी मुड़ुस तव्हां जे हथ में ॾिना आहिनि। मुंहिंजा सुहिणा, हिन में दोहलनि जो साल त अञा थोरो आहे, न थोरी चिंग खे बि थोरी बाहि न सॾिबो आहे। साईं फरमायो त, ऐं साईं जो फरमूदो बरहक आहे, साईं फरमायो त आख़िर ज़माने में मुंहिंजे उमत में खसफ बि थींदो, यानी ज़मीन फाटंदी, शहर वेंदा, मसख बि थींदो, यानी माण्हू भोला बांदर खिंजीर बि थींदा। साईं फरमायो थींदा त ज़रूरु थींदव, पक थो ॿुधाए त ज़रूरु थींदव। किथे चाहनि जे न आहिनि त मां जे अंजाम मूंखां वठ त ज़रूरु ईअं थी पवंदो, घणी पनाह ॾे छॾ भउ कजांइ। साईं फरमायो त मां खां पोइ हिते ज़मीन फाटंदी, खसफ बि थींदा, मसख बि थींदा, जो शिकिरियूं मटबियूं, कज़फ बि थींदो, जो छिपूं बि पवंदियूं। कॾहिं साईं पाण फरमायाऊं लयबीतन अक़वामुन अला लहविन व जाबिन व अक्लिन व शुरबिन। मुंहिंजी उम्मत मां हिकिड़ो टोलो हूंदो, राति गुज़ारींदो दोहलनि ते, धुकड़नि ते, रागनि ते, रंजनि जे नाचनि ते, ऐं सॼी राति खाइण ते, पियण ते, देगियूं पियूं रझंदियूं, शराब पिया हलंदा, ताम पिया खाइबा, ऐं मजलिसूं पियूं हलंदियूं, राग रूप पिया हलंदा, हेॾो रंडियूं बि नचंदियूं पियूं, दोहलनि जा ठका पिया पवंदा, शरनाइनि जा वाकट पिया हलंदा। त ओचिते सुबुह जे पिरे फुटण खां अॻु में हिननि जूं शिकिलियूं मटिजी वेंदियूं, के भोला के बांदर के खिंजी। साईं जो फरमूदो बरहक मां तव्हांखे पक थो ॿुधायां त जहिड़ा आहियो तव्हां असांजे हयाती आहे। हिकिड़े दहाड़े तूं इहा ख़बर बि ईअं ॿुधंदे जीअं ॿुधो ई त राति जो कोयटा जी ख़बर पई त गर्क थी वियो। तोखे सुबुह जो ॻाल्हियूं पिया कंदा, हुजूर था फरमाइनि माण्हू पिया ॻाल्हियूं कंदा ॿियनि ॻोठ में, तेर फलाणे ॻोठ जा माण्हू भोला बांदर खिंजी थी विया। ऐं मुंहिंजा सोना, सलाद शरीफ के ॾाढा पढ़े, ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाउ, सरकार फरमायो आहे हिकिड़ी हदीस में, अमा यख्शा अहदुकुम, छा उहो माण्हू ख़ौफ़ नथो करे जेको इमाम सां गॾु नमाज़ पढ़ी रहियो आहे, नमाज़ बि पढ़ायो आहे पर जमात सां बि थो पढ़े, पर यरफ़उ रासहु क़ब्ल इमाम वयदहु, मथो पंहिंजो इमाम खां अॻु में थो खणी वञे सजदे मञा, ऐं इमाम खां अॻु में थो रखे। अञा उहो रुकू में बीठो आहे त सजदे में गिरो पियो आहे, अञा हे बीठो आहे त हिन वञी रुकू कयो आहे, ऐं मथे छो न आहे इमाम ते वरी अॻे उभो बीठो आहे। पाण फरमायाऊं त इन शख़्स खे भउ नथो थिए जो क़बर में कंधी पूरे अचनिसि त अञा जुतियुनि जो खड़को कननि ते पवंदुसि पियो त अॻे हिनजी शिकिल युहव्विल अल्लाह ताला रासहु रास हिमारिन गॾ जो थी वेंदो। साईं जो फरमाइण बरहक आहे। मां पक थो ॿुधायां त हिन जा गॾ जा मथा थींदा जेके इमाम खां अॻे खां मथो खणनि, छो त गॾ बेअकल आहे, हिन जो मथो बि गॾ हज़ारो आहे। इमाम जी माना आहे पेशवा, यानी हुनजे पोयों रुकू, हुनजे पोयों सजदो, पोयों हुनजे थोरो वेहणो आहे। हे जो हुन खां अॻु में थो वञे त गॾ अचे कोन, अखुरी कोन चइबी। ऐं मुंहिंजा सुहिणा, हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं न माण्हू जी तबियत अंदर में मटिबी आहे गॾ, पाण फरां त कबर में पूरो ईंदा त अंदर हींगां बि पवंदियूं। हे नमाज़ पढ़ी अथई पर तकड़ी पढ़ी अथई, अॻु में थियो आहे।
पर हे हुनजो मथो गॾह जी शिकिल में छो बणायो वियो, छो त बेअकल आहे। गॾह जो ईअं हाल थींदो आहे जो हुनखे छिक त असली ईंदो न आहे। क़ुरान शरीफ़ में आहे कान्नहुम हुमरुम मुस्तनफरतुन फरत मिन क़स्वरा। रब्बुल इज़्ज़त फरमाए थो काफ़िर ईअं आहिनि जो क़ुरान शरीफ़ ॿुधंदा आहिनि त गॾह वांगुरु वठी भॼंदा आहिनि। जीअं गॾह चवंदो आहे पोइ वठी भॼंदो आहे त इहे क़ुरान शरीफ़ जी तकरीर हलंदी त हिननि जा हियाव जे मथां अंदर वारो पियो हिकिड़ो कुआ पिया डोड़ंदा, चवंदा ज़ोरावर हल त सही होॾे कमु पियो आहे न, बाज़ार में छा थींदा पोइ ॻोठ बि वेंदासीं कि न कोन वेंदासीं। अरे जेकॾहिं रंडीअ जो इलाज हुजे त तोखे साझी थी वञी त पतो कोन पवई। हा बाक़ी हाणे तोखे घर बि यादि पियो थी त बादर बि यादि पई थी। पर इन गॾह जी इहा आदत थींदी आहे जो जॾहिं हुनखे कंहिं ॻाल्हि ते छिक वाद ईंदो न आहे। हिकिड़ो शख़्स पियो चवे त मां गॾह पाणी खूह में टपो ॾींदो अचो त तव्हांखे तमाशो ॾेखारियां, रुपयो ॾिजो। चई में पाणी कीअं पवंदो? चई ॾिस त पए थो न। नेठि जो तमाशो हलियो, हिनखे वञी गॾह खे खूह ते बीहारियईं, चई रुपयो ॾियो, ॾिसो त गॾह पाणी ई पवंदो। हिनखे रुपयो वठी गॾह खे कननि मञा वठी कुझु हीअं उर ते साह ॾिनई त हिन जी आदत मुंहिंजा पितल जी त पोची तॾ ॾींदो आहे त वरी हे तॾ जो हिन छिके सॻ ते तॾ ॾे पोचे त हिकु थोरी ढर ॾिएसि, वरी छिकेसि त वरी ज़ोर ॾे, ईअं वञी खूह खे वेझो पवंदो। हू जॾहिं भिक ते आयो चई बाबा ॾिसो था मां छिकियां थो, न पओ खूह में, हेॾे अच। वरी जो हीअं तॾ ॾे थो तीअं पोइ हीअं ज़ोर ॾे, ज़ोर ॾींदे वरी हिन जो ज़ोर सां छॾियईं जो खणी त ॿार झले न सघियो, ज़प्त वञी चई खूह में। हे ॾिठो केतिरो छॾियो बसि मथां पितल मुड़ियो। हो मुंहिंजा सुहिणा, जंहिं शख़्स खे नमाज़ जे कारण छिक ते गॾह वारी तॾ लॻी पई हूंदी, ज़ंजीर विझेसि, रसा विझेसि, नमाज़ जी आदत कान ॾाढो पोचड़ो ॾिठो आहे। अब्बा गॾह जी शिकिल तॾहिं थो बणिजे। ऐं मां तोखे पक ॿुधायां थो त जंहिं शख़्स इहे ढोल था वॼाइनि, छरणायूं था वॼाइनि, हे सुरूद जेके वॼाइनि था, इन्हनि शख़्सनि जी शिकिलियूं अंदर में ढोलनि बांदनि खिंदी रहंदियूं थी, कबर में हलंदा ते मटिजी वेंदी। हेतिरे तई ज़ाहिर में इंसान अंदर में के गॾह आहिनि त के खिंदीर आहिनि त के खोदड़ा आहिनि त के मिरू आहिनि त के भोला आहिनि त के बांदर आहिनि। शिकिल इंसानी ॾिसी त भुलिजांइ, कबर में बि शिकिल वठी हले त नजात। ऐं जेकॾहिं अख़लाक मोहम्मदी न आहिनि त सूरत मोहम्मदी छल बाक़ी बचे। सलात शरीफ़ पढ़ंदो माता जी बीमारी बि आहे, वबाई कालरा जी बि आहे। उन खे भाई वरी छा कयो त चीच मेंदीअ में ॿोड़ियो ऐं बाह में कारो सुट जो गानो ॿधो, बीमारियूं दफ़ो थी वञे। हे फतवा आहे हिकिड़ी तव्हांजे मजलिस वञा पहुती आहे। मुंहिंजा सुहिणा, मेंदी जो लाइण मुड़ुस खे हराम, ज़ाइफ़ा खे मुस्तहब, घणे घटि वाजिब। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेत जे वास्ते कपिड़ो ॾींदा हुआ, उन कपिड़े जे मथां हथ रखंदा हुआ, पोइ बेत थींदी हुई। ज़ालिम खे कपिड़ो ॾींदा हुआ ऐं मर्दनि खे हथ में मुबारक ॾींदा हुआ। पोइ हिकिड़ी ज़ाइफ़ा हथ ॾिनो, पाण फरमाए ते औरत जो हथ आहे कि न मर्द जो हथ आहे? चई न सही क़िबला औरत जो हथ आहे, विचों ॾिनल हो कपिड़ो। पोइ पाण फरमायूं त पोइ औरत जो हथ आहे त मेहंदी छो न आहे लॻल? ॼणा चओ त कहीं बघड़ जो हथ आहे। ज़ाइफ़ा जो हथ बिना मेहंदी जे सरकार भाई त कंहिं सबा जो यानी कंहिं पाड़ीदड़ बिरू जो हथ आहे, ॿिली जो हथ हले त बघड़ जो हथ आहे या छा जो हथ आहे। पर मुड़ुस खे ज़ालुनि सां मुशाबिहत करणु हराम। इहो ज़ीनत आहे, इहा ख़ासि आहे औरतुनि सां। उहो हथनि पेरनि खे मेहंदी लाइनि, मगर मुड़ुसनि खे मेहंदी लाइण हथनि पेरनि खे नाजाइज़। मन तशब्बह बिन्निसाए
लानल मुतशब्बहीन बिन्निसाए हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटा हदीस शरीफ फरमायो आहे त जेके ज़ालनि सां मुशाबित कनि तन ते अलाह जी लानत पवंदी लानत पई त रस्तो बंदि थी वेंदो कल्ह बि न खुलंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ मुंडियूं पयई ज़ालनि सां मुशाबित कई हिकिड़े चांदी जा ऐं सोन जा हिकिड़े पटा हिकिड़ा ॿधई हे असांजा मोली साहब हिकिड़ा मछली कंदा त झेड़ो रोज़ मथां उहे ई कावड़ा वेठा आहिनि मशीन जे मथां ऐं मुंहिंजा साण सरकार मानो बाक़ी हिन कावड़नि जी मूंखे कान कई वाचूं था पाइनि वाचनि में वरी चांदी जा ऐं सोन जा जेके आहिनि से गोल्ड रोल्ड जा इहे पटा था वञनि बराबरि कनि था सोना हाणे हू शैतान खे मज़ो न मिलियो हाणे मौली साहब खे कीअं कंदड़ पाराए मौली साहब खे कंदड़ कीअं पाराए चई साईं गोल्ड रोल्ड आहे कहिड़ी ॻाल्हि आहे तूं वाच पाती आहे गोल्ड पटो थोरो ई पटो अथई उहा इहा ॻाल्हि मौली साहब बाबा ॾिसजांइ टाइम केतिरो आहे बाबा तुंहिंजी मर्ज़ी बाबा बाक़ी कम जे ॾियारे में ज़ालुनि जो मुशाबित न कंदे कम जो बि नथो ॿुधी सघे कटो त कम जो बि नथो मिली सघे सूटो जो बि नथो मिली सघे वञी चांदी ऐं सोन में पिए ऐं सोना ज़ालुनि जी मुशाबिहत नक में कुझु विझणु कन में कुझु विझणु जेवर चांदी या सोन मुंडियूं आंगुरनि में पाइण हे सभु ज़ालुनि जी मुशाबिहत आहे मेहंदी लाइण इहा ज़ालुनि जी मुशाबिहत आहे मुंहिंजा सुहिणा इहे जेके शख़्स पाईंदा ऐं ॾाढ़ियूं चट करणु मिठनि ऐं ॾाढ़ियुनि सभिनी जे मथां दुश्मनी रखणु इहा बि ज़ालुनि सां मुशाबिहत आहे मुंहिंजा सुहिणा तोखे रब करीम हे ॾाढ़ी ॾिनी आहे ऐं मिठियूं ॾिनियूं आहिनि तुंहिंजे मुड़सी जो निशान पढ़ायो इहे न हुजनि त तूं जेकर दुआऊं घुराए त साईं मूंखे दुआ कर त ॾाढ़ी ॼमे जेकर दुआऊं घुराए त ॾाढ़ी साईं मूंखे थिए अॼु रब करीम तोखे नेमत ॾिनी आहे हुनजे मथां काचियूं कुहाड़ा न खण वञा ज़ालुनि सां मुशाबिहत करणु इहा बि मुशाबिहत वेंदा तंहिंजे करे इन मुशाबिहत खे फिटी कर ॿिया बि जेके कारोबार आहिनि दफ़ वॼाइण चिमका पाइण वग़ैरह से सभु इहे ज़ालुनि जी मुशाबिहतनि खे हराम कयो आहे शरीर मुबारक तंहिंजे करे उन्हनि जे करे हे जेको चीच मोदी में बोलिजे थी या कारो फुट जो गानो हे ॿधिजे थो या गाना ॿधण वग़ैरह इहे ज़ालुनि जा सींगार आहिनि इहे मुड़ुस खे जाइज़ न आहिनि बीमारी जेकॾहिं इन्हनि जी आहे माता जी आहे जी इन में घणनि जा ईमाननि खे लर्ज़ ईंदा आहिनि मुंहिंजा सुहिणा चवंदा आहिनि या महती आहे अॻे चवंदा जॾहिं माता या महती आहे ज़िक्र शरीफ़ न कयूं क़ुर शरीफ़ न पढ़ो महती चिड़ंदी चिड़े असांजे घर में आई छो मौत मां एसी ते ईंदे त असां त कलमा पढ़ाईंदासीं महती आहे महतनि जे घर मां असां मुस्लमाननि जे घर में कलमे शरीफ़ खां सवाइ ॿियो आहे छा ख़ैरात न कयो भॻो त न को असली छो त हो चिड़ंदी चए असां पूजा कंदा आहियूं महती आहियां मां असांजे उस्ताद साईं जे मदरसे में हिकिड़े फुटाजी खे निकिती ऐं हिकिड़ो शख़्स हो खानू नालो होसि दायो हो तुंहिंजे माण्हू खे ख़बर आहे सलाह शरीफ़ हुन खानू वीचारे खे पुट जा उहो मसे ओचिते माई जो दौर अचे पियो हेॾे माईअ चयो माण्हू हिते वरायुसि दायन अचे वरायुसि चई त मतां नमाज़ वीचारे पढ़णु शुरू कई अॻे पढ़ंदो कोन जीअं हली मुंहिंजो संग थी वेंदो हो असीं साढे रहंदो हा पर पोइ नमाज़ी थियो चे अलाह से पुट ॾिनो हाणे मां नमाज़ पढ़ंदुमि मस्जिद से बागा पियो ॾे लेटी में जॾहिं हिकु माता निकिती त उहो माण्हू हुनजे वराएसि चई मां तव्हांखे कलमो जो ई पढ़ियो अथई बांग ॾिनी अथई या कुझु क़ुर सही पढ़ियो अथई ज़िक्र शरीफ़ कयो अथई माती चवंदी पुट मरी वेंदी माण्हू न भॻे काठ भॼी पवनि शैतान भॼंदे ईमान भॼी पवनि
इनके नमाज खा रोके छॾियऊं, कलमे शरीफ़ पढ़ खां रोकियऊं, हुनखे नमाज क़ुरान शरीफ़ पढ़ण खां रोके छॾियऊं।